الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المهجلين حبيبنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो मदीने वारे साईं जी हिकिड़ी आदत हूंदी हुई हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए त 10 साल महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के मूं ॾिठो क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अक्सर तबस्सुमा मदीने जा ताजदार घणो मुरकंदड़ चेहरे वारा हूंदा हुया हबीबन जे चेहरे ते अक्सर करे मुर्क रहंदी हुई चेहरे ते कावड़ गुस्सो ऐं मसनूई तसन्नो बनावट रखे माण्हू पंहिंजो रोब विझणु चाहींदो हालांकि उहो पंहिंजी ज़िल्लत खणंदो आहे चेहरे जी चमक चेहरे जी मुर्क में हूंदी आहे मुरकंदड़ चेहरा हमेशह दिलुनि में जॻहि ठाहींदा आहिनि जंहिंजो चेहरो मुरकंदड़ आहे उहो साम्हूं ॻाल्हाइण वारे खे पियो वणंदो चेहरे जा शूम शोख मिज़ाज अहिड़ा माण्हू जंहिंजे चेहरनि ते मुर्क ई न हुजे इहे दिलुनि में नफ़रतुनि जा बीज विझंदा आहिनि इन्हनि जे लाइ मुआशिरे में का इज़त न हूंदी आहे सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी फरमाए मा रअयतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्तजमिअन क़त्तु दाहिका मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कॾहिं बि एतिरो खिलंदे न ॾिठो जो संदन जूं ॾियारियूं मुबारक ज़ाहिर थी पर मां वॾे आवाज़ सां खिलनि वॾो वात पटे खिलनि महबूबन करीमन खे ईअं मूं कोन ॾिठो हता अरा मिन लवाती इन मकान यतबस्सम मदीने जा ताजदार बस मुरकंदड़ चेहरे वारा हूंदा हुया चेहरे ते मुस्कुराहट हूंदी हुई हीअं खिली जो कंहिंजे ॾिसंदा हुया त को दुश्मन ईंदो हुयो सोब कलमो पढ़ी ईमान सुभान अल्लाह सैयदना अबू ज़र रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे चित मूं नबी करीम रऊफ़ुर रहीम हादी आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम का ॿुधो साईं करीमन फरमायो ला तहकिरन मिनल मअरूफ शैया नेकी मां कंहिं बि शइ खे हक़ीर न सम्झो जेका चङो कमु आहे नेकी जो कमु आहे उन मां कंहिंखे बि हक़ीर न सम्झो ईअं न भायो त हीअ नेकी नंढड़ी आहे हे अमल नंढड़ो आहे ऐं हे नेकी नंढड़ी आहे नथा कयूं असां वॾा अमल कंदासीं न नंढड़ी नेकी खे नंढड़ो न सम्झो वलो अंतल का अखाक बिवजहिन तलकिन भली खणी तव्हां पंहिंजे मुस्लमान भाउ सां मुरकंदड़ चेहरे सां मिलो न इहा बि का मामूली ॻाल्हि न आहे इन में बि अल्लाह ताला वॾा अजर को माण्हू के मुस्लमान भाउ खे ॾिसी रुगी मुरके रुगी चेहरे सां चेहरे ते मुर्क आणे हिक ॿिए में मिले मुंहिंजे दिल पर नबी फरमायो त हुनखे अल्लाह ताला सदके करण जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो ऐं महबूबन करीमन ॿी जॻह ते फरमायो वला तहकिरन मिनल मअरूफ शैया कंहिं बि नेकी खे घटि न सम्झो ओ तो कल्लिम अखाक व अंत मुनबसितुन इलैहि वजहुक इन ज़ालिक मिनल मअरूफ मदीने वारे साईं फरमायो भली खणी पंहिंजे भाउ सां ॻाल्हाई त मुरकंदड़ चेहरे सां ॻाल्हा त इहो बि अल्लाह ताला तुंहिंजे लाइ नेकी में शुमार फरमाए थो सुभान अल्लाह बुज़ुर्गन फरमाए ज़कानुल करीम अबूस वजहिन फमा अहल बशाशत फिल बखील जॾहिं सखी भुंजल मुहांडे वारो हुजे त बखील जे चेहरे ते मुर्क कहिड़ी सुठी लॻंदी सखी माण्हू जो मुंहुं कावड़ियल हुजे त बखील कंजूस जे मुंहं ते मुर्क ठहे थी जा माण्हू उहो भलो लॻे थो जंहिंजे चेहरे ते मुर्क हुजे जंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट हुजे शोखी बखीली मुसलमाननि खे नथी सूहे मुंहिंजा दोस्तो हथ जी सखावत खां चेहरे जी सखावत अञा वधीक आहे हथ जी सखावत करे कंहिंखे 10 रुपया ॾे कंहिंखे 100 रुपया ॾे कंहिंखे माल ॾे कंहिंखे दौलत ॾे इन खां भलो आहे त चेहरे जी मुर्क हुजे त इहा मुर्दा दिलुनि खे बि ॼारे छॾींदी आहे अहिड़ा मुंहं जा शौक़ को माण्हू पंहिंजी परेशानी खणी अचे त उनखे बि ॾह ॿियूं ॿुधाए छॾे थो उहो माण्हू पंहिंजो पाण मारण ते मजबूर थी वञे सम्झो था को माण्हू दुखायल को सतायल को परेशान हाल अचे थो तुंहिंजे तोसां गॾु वेहे त तूं हुन सां अहिड़ी गुफ़्तगू कर जो हुनजी दिलि तो वटां उथण खां पोइ राज़ी थी वञे तो वटि वेहण वारो तो वटां गमज़दा थी न उथे तुझी मजलिस में वेहण वारो जॾहिं तो वटां उथे तुझी कचहरी मां ॿाहिरि वञे त मुंहुं ख़राब करे न उथे मुंहुं ते साईं मुंहिंजा
वटां उथे त हुनजो चेहरो बहकंदड़ हुजे ख़ुशी करे पोइ तुंहिंजे वटां उथे मदीने वारे साईं फरमाए बल्कि के बुज़ुर्ग जो कोल आहे त इब्तसिम मकानल क़ल्ब यक्तिरु दमा दिल रत रोए पई तब चेहरे ते मुर्क सजाए वेठा हुया भली 1000 कम हुजनि क़िबला आलम जो शेर आहे क़िबला मुर्शिदन जो 1000 गमन में दिनुम मुस्कुराए सजण ताई सिरड़ो सजो थम सहाए पंजे मालिक ताई सिरड़ो सजो थम सहाए 1000 गमन में दिनुम मुस्कुराए सजण ताई सिरड़ो समझो था खुदा शोकी बेशुक्री जो बियो नालो आहे मुर्क शुक्रगुजारी जो नालो आहे समझो था इहो त शिकायत करणी थी अल्लाह जी तुंहिंजी को शिकायत करे तुंहिंजी ज़ाल तुंहिंजी माउ खे तुंहिंजे बारे में को हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाए त उन ते कावड़े वेठो हूंदो आहे तू अल्लाह जे लाइ शिकायत करी मां खे हे गम मिलियो हे दुख मिलियो 1000 ॻाल्हियूं हुजनि मालिक जंहिं ॻाल्हि में राज़ी आहे तुंहिंजे चेहरे ते मुर्क हा इहो आहे जो वॾा टहक ॾेई न खिलजनि वॾो टहक ॾेई वाट फाड़े वॾा वॾा टहक ॾियनि इहो शरीयत में जाइज़ न आहे मदीने वारे साईं फरमायो त अल कहकतु मिन शैतान टहक ॾियण इहो शैतान जे तरफ़ां हूंदो आहे वतबस्सुम मिन अल्लाह ऐं चेहरे जी मुर्क अल्लाह जे तरफ़ां हूंदी आहे घणो खिलण दिलनि खे मुर्दा कंदो आहे टहक ॾेई घणो खिलण वॾा वॾा टहक ॾेई एॾो वॾो टहक ॾे जो हेठी मंज़िल ते वेठो हुजे त मथी मंज़िल वारा उथी अचनि सम्झो था मेलनि ते तुंहिंजे खिलण जो आवाज़ अचे इहो मुनासिब न आहे मूंखे असां वेठा हुयासीं ॿाहिरि पाण में घर में वेठा साजन साईं ॿिया ॿाहिरि असां सभई असां खिलूं पिया पाण में कंहिं ॻाल्हि ते वॾा वॾा टहक ॾेई खिलियासीं क़िबला मथां लही आया साईं जन फरमायो अल्लाह याद कयो अल्लाह जो डप रखो असांजो खिलण हुयो साईं जन खे वरी अल्लाह जे ख़ौफ़ जी ॻाल्हि हुई तो अल्लाह वारनि खे कहिड़ो तसवुर आहे साईं फरमायो तव्हांजी का परेशानी न आहे को ओनो को खुटको ई न आहे त अॻियां असांखे छा करिणो आहे कुरान मजीद जी आयत पढ़नि जा अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद ईमान वारो ॾियो अल्लाह खां ऐं गौर फिक्र वारे साईं मनो कई आहे बाक़ी जेकॾहिं चेहरे ते मुर्क अची वञे त इहो अल्लाह जे तरफ़ां हूंदो आहे इन जो तव्हांखे अजुर इनाम मिलंदो दोस्तो माण्हू खे घुरिजे त हमेशह मुर्कंदड़ चेहरे वारो हुजे या मदीने वारे साईं जी सुन्नत बि आहे मदीने वारे साईं जी सुन्नत जे मथां इहो अमल बि आहे मुफ़्त जो सदको बि आहे ऐं इन सां अल्लाह ताला इज़त बि वधाईंदो आहे अल्लाह ताला वटि बि तव्हांजो नालो मक़बूल थी वेंदो माण्हुनि में भला तव्हांजी इज़त वधाए छॾींदो अल्लाह ताला शाल अमल की तौफीक अता फरमाए अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना मुहम्मद अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन